अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तव्हां ॾिसी रहिया आहियो एक्सेल अकेडमी ऑफ कंप्यूटर साइंस। अॼु पावर पॉइंट जो लेक्चर स्टार्ट कंदासीं। वर्ड हली रहियो आहे असांजो, DIT जो पहिरियों लेक्चर थी चुको आहे। एक्सेल इंशाल्लाह तव्हांजे अॻियां जल्दी अचण वारो हूंदो। रैंडमली असां समूरा लेक्चर कंदा हलंदासीं, कंहिंजो वेट न कंदासीं त कोर्स ख़तम थिए ऐं ॿियो शुरू कयूं। बिल्कुलु तव्हांखे स्मूथली समूरनि सब्जेक्ट्सनि जे हवाले सां जिथे जिथे आहिनि उहे असां कंटिन्यू कंदा रहंदासीं। तव्हांखे हिकिड़ी रिक्वेस्ट आहे, चैनल सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि खे शेयर कंदा, जेतिरो थी सघे व्हाट्सअप ग्रुप आहिनि, फेसबुक पेजिस आहिनि तव्हांजा, उन ते असांजा लिंक शेयर कंदा त जीअं सभिनी खे इहो फ़ाइदो हासिल थी सघे। बेल आइकॉन ज़रूरु प्रेस कंदा, छो त वीडियो जीअं अपलोड थींदी तव्हां नोटिफिकेशन अची वेंदो त अॼु सर असां जेको ही चैनल ते वीडियो अपलोड कई आहे। पावर पॉइंट स्टार्ट कंदासीं। हिते रन में मां लिखंदुमि पावर PNT। पावर पॉइंट प्रेज़ेंटेशन जे लाइ सॉफ्टवेयर हूंदो आहे। असां डेमो ॾींदा आहियूं कंहिं शइ जो या कंहिं शइ जे बारे में डिटेल ॿुधाईंदा आहियूं, उन लाइ असां पावर पॉइंट यूज़ कंदा आहियूं। हाणे हिन जो जेको होम टैब आहे इहो बिल्कुलु सेम एज इट इज़ ईअं आहे जीअं MS वर्ड जो टैब आहे। असां इहो MS वर्ड में कवर करे चुका आहियूं। ऑफिस बटन जे नाले सां ऑप्शन अथव, असांजो वीडियो हूंदो तव्हां उनखे ॾिसी सघो था। देरि करण खां बग़ैर ई असां चवंदा क्लिप बोर्ड जो हिन जे ऑप्शन में, क्लिप बोर्ड बि सेम ऑप्शन आहे, को बि चेंज न आहे, लेकिन कुझु शयूं हिन में आहिनि जेके असां तव्हांखे सेखारींदासीं। सपोज कयो लिखूं था हिते पावर पॉइंट, ठीकु आहे। हाणे हिते मिसाल मां हिन खे तव्हां डिलीट थो कयां सब टाइटल खे, ठीकु आहे। मां पावर पॉइंट लिखूं था लेक्चर, ठीकु आहे। हाणे हिते मूंखे अहिड़ो ई ॿियो टैब खपंदो। हाणे हिते कॉपी कट पेस्ट फॉर्मेट पेंटर बिल्कुलु सभु साॻा आहिनि, लेकिन हिते तव्हां ॾिसो था त हिकिड़ो नओं ऑप्शन आहे डुप्लीकेट जो। हाणे मूंखे अहिड़ो ई ॿियो अगरि जेकॾहिं टेक्स्ट बॉक्स खपंदो, मां छा कंदुमि, हिते सिलेक्शन कंदुमि हिनखे। हाणे ॾिसंदो हिते ऑप्शन अची वियो हूंदो तव्हां डुप्लीकेट जो, हिन ते जीअं क्लिक कंदुमि त पावर पॉइंट जे हेठां बिल्कुलु हुन जहिड़ो ई ॿियो अची वेंदो। हाणे मां हिते नालो चेंज थो कयांसि बाय ख़लीक फयाज़, ठीकु आहे। माना इन तरीक़े सां बाक़ी कट कॉपी पेस्ट सेम ऑप्शन आहिनि। अगरि का शइ कॉपी करणु चाहींदो, कॉपी कंदासूंसि, हितां सिलेक्ट कंदोसि, कॉपी थी वेंदो। पेस्ट कंदासूंसि त वरी उहो पेस्ट थींदो वेंदो, ॾिसो पेस्ट थिएसि थो पियो, ठीकु आहे। ईअं माना मुख़्तलिफ़ जाइनि ते असां उन्हनि शयुनि खे पेस्ट करे सघंदासीं। फॉर्मेट पेंटर आहे। हाणे सपोज कयो हिन जा स्टाइल मां चेंज थो कयां, हिन में साइज़ वधायांसि थो, फ़ॉन्ट चेंज कयांसि थो। हितां सेम ऑप्शन आहिनि जेके असां हुन में पढ़िया आहियूं। हाणे फॉर्मेट पेंटर ते क्लिक करे ऐं मां अगरि हिन ते क्लिक कंदुमि, सपोज के फॉर्मेट पेंटर ते मां क्लिक कयो, हाणे मां हिन ते क्लिक थो कयां, ॾिसो था सेम टू सेम बिल्कुलु ओड़ो जेको आहे असांजो ऑप्शन उन जे मथां अची वेंदो आहे। ॾिसो हिन तरीक़े सां, ठीकु आहे। हे ॾिसो फॉर्मेट पेंटर साॻा ऑप्शन आहिनि। इन खां पोइ हलूं था असां वटि हिते न्यू ऑप्शन आहे। ही टैब जेको आहे ग्रुप जेको आहे स्लाइड्स जो उहो नओं आहे। अगरि स्लाइड्स वग़ैरह असां ॾियणु चाहियूं था हिते न्यू कंदासीं, हिते न्यू स्लाइड्स अची वेंदी, ठीकु आहे। न्यू स्लाइड्स में वरी टेम्पलेट ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा आहिनि। टाइटल स्लाइड खपे, टेबल ऐं टाइटल ऐं कंटेंट वारी खपे, सेक्शन हेडर जी खपे, टू कंटेंट खपे, माना मुख़्तलिफ़ ई ऑप्शन आहिनि स्लाइड्स जा। तव्हां को बि ऑप्शन हितां सिलेक्ट करे उन्हनि खे आणे सघो था। सपोज के मां ही खयोमांसि, हिन खां पोइ मां ही थो खणा। इलाही सारियूं स्लाइड्स जेके आहिनि उहे हिन में एड थी वेंदियूं। लेआउट वग़ैरह अगरि तव्हां चेंज करणु चाहियो था हिन स्लाइड जो, हिते लेआउट में अची साॻा वरी ऑप्शन आहिनि, तव्हां वटि उनखे तव्हां ओड़े तरीक़े सां चेंज करे सघो था। ॾिसो, ठीकु आहे। उन खां पोइ असां वटि रीसेट जो ऑप्शन आहे। रीसेट छा जे लाइ कंदा आहियूं, सपोज कि अगरि ही जीअं ऑप्शन आहे हिते हिन जो, मां हिन खे हेॾे ड्रैग करे हिन पासे खणी आयो आहियां, ठीकु आहे। हितां मां रीसेट कंदोमांसि, ही छा कंदो, वापसि पंहिंजी ओरिजिनल पोज़ीशन ते अची वेंदी, ठीकु आहे। उन खां पोइ असां हिते डिलीट कंदासीं स्लाइड्स खे, ही स्लाइड हितां डिलीट थींदा वेंदा हिन तरीक़े सां, ठीकु आहे। हाणे मां हिते हिन में कुझु बि लिखांसि थो, सपोज कयो पावर पॉइंट लेक्चर आहे, फ़ॉन्ट थोरा मां मज़े जा खणांसि थो। चॉइस हूंदी आहे कंहिंजी, तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजा फ़ॉन्ट्स खणी सघो था, सिलेक्ट करे सघो था। हे ॾिसो, ठीकु आहे। मां कलर चेंज कयांसि थो, हितां हिन जो कलर चेंज कयमि। अच्छा, इन खां पोइ ही जेको ऑप्शन आहे फ़ॉन्ट ग्रुप जो बिल्कुलु सेम आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असां वटि शेडो जो जेको ऑप्शन आहे हिते, हिन ते क्लिक कंदासीं, हिते स्लाइटली निड़ो हिते शेडो अची वेंदो अखरनि जे पुठियां। तव्हां चेंज कंदो ॾिसंदोसि फ़र्क़ु पए थो, ॾिसो, ठीकु आहे। शेडो अची थो सघे। इन खां पोइ वरी वेरी टाइट अखरनि खे सफ़ा माना वेझो करण जे लाइ ऐं वेरी लूज़ अखरनि खे तमामु परे करण जे लाइ ही ॿ ऑप्शन जेके आहिनि इहे चेंज आहिनि फ़ॉन्ट जे ग्रुप जे अंदरि। इन खां पोइ इनशाला ॿियो जेको लेक्चर कंदासीं उन में तव्हांखे वधीक जेके पैराग्राफ जा ऑप्शन आहिनि, ड्राइंग जा ऑप्शन आहिनि, एडिटिंग जा ऑप्शन आहिनि ऐं डिज़ाइनिंग में ॾिसो त इलाही सारा ऑप्शन मौजूदु आहिनि। असांखे इहे बि इनशाला नेक्स्ट लेक्चर में कवर कंदासीं।
चैनल सब्सक्राइब जरूर करना, वीडियो के लाइक करना, कमेंट करना। इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसिताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।